दोस्तों अज अस पुराने दौर जा सिक्का दसूँ जिते पुराने दौर में मानू ही 5 पैसा आहिनि ऐं हिन मां पूरो सामान मानू वठी ईंदा हा घर जो। उन दौर में चाह खंड कोन हूंदो, बाक़ी कपड़ो लटो ॿियो सामान कुछ जेको बि हिन मां पंहिंजो सामान घर जो पूरो वठी ईंदा हा। 5 पैसा आहिनि। अॻे दौर में हिन जे अध रक़म में जेको सो चांदी जो पा अध पा बि माण्हू वठंदा हुआ। उन में ज़ेवर अध पा ऐं पा जो माना चांदी हिन जे अध रक़म में। ही वरी तव्हांखे ॾसूं था जेको सो 50 पैसा आहिनि। 50 पैसा हिन मां बि माण्हू हू 5 पैसा ही 50 पैसा माना रुपए जो अध। हिन मां बि जेको सो अॻे दौर में घर जो सामान सीधो हिन रक़म में महीनेदार बि माण्हू कमाई कंदा हा। हिन 50 पैसनि ते महीनो बि माण्हू मज़ूरी कंदा हा महीनेदार ते बि। असुल दौर में माल चारींदा हा, मालदार माण्हू हूंदा हा। उन दौर में 50 पैसे ते महीनो ॿकरियूं बि चारींदा हा, पूरो महीनो कमाईंदा हा सिर्फ़ु हिन 50 पैसनि ते। वरी ही तव्हांखे सिक्को ॾेखारियूं था, ही 1 रुपयो आहे। 1 रुपयो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही बि पुराणे दौर जो आहे। हिन में जेको सो काफ़ी माण्हू पंहिंजो कपिड़ो लटो ॿियो घर जो बि सामान उन दौर में पूरो राशन वठी ईंदा हा पंहिंजे घर जो। कपिड़ो लटो सारो सामान पंहिंजो पंहिंजे ॿारनि जो, पर कुझु रक़म हिन मां बची बि ईंदो हो वरी वापसि घर। हिन मां छेला ॿकरियूं बि हिन रक़म में मिलंदा हुया। ही जेको आहे सो 50 पैसा आहिनि। ही 50 पैसा जेको सो ॿकरियूं छेला हिन रक़म में ख़रीद थींदा हा। ही माना हिकु छेले जो क़ीमत आहे 50 पैसा। ही 1 पैसी आहे। 1 पैसा हिन ते जेको सो माण्हू ही बि उन दौर में शहर खणी ईंदा। हिन मां बि कुझु सामान हिननि मां बि मिलंदा हुया पंहिंजे घर जे लाइ। उहो सस्ताई जो वक़्तु हो, सस्ताई जो दौर हो। हिन मां बि माण्हू ख़रीदारी करे ईंदा हुआ। ही 1 पैसो आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। ॿई पासा ॾिसो भले, थोरो पुराणे दौर जो आहे। माज़रत सही तव्हांखे थी सघे त ॾिसण में न अचे, उन लाइ असां माज़रत आहियूं। तव्हां ॾिसी सघो था। ही जेके आहिनि 10 पैसा आहिनि। ही 10 पैसा पुराणे दौर जा ही बि तव्हां ॾिसी सघो था। महिरबानी दोस्तों, ही जेके आहिनि पुराणे दौर में बिल्कुलु असांजे 1000 खां बि वधीक कमु ॾींदा हुआ। 10,000 15 20,000 ताईं ही 10 पैसा कमु ॾींदा हुआ। उन दौर जो जेको सो अॼु बि किन माण्हुनि वटि आहिनि ॻह गटा ॿाराड़ी जा, उहे हींअर 80,000 जे क़ीमत में माना जेको सो ख़रीद थियनि पिया। उन्हनि जो हींअर रेट 80,000 आहे। 80,000 आहे। उन में जेको सो 12 पैसनि में जेको मिलंदो हो उन जो क़ीमत अॼुकल्ह 80,000 आहे। एतिरो फ़र्क़ु आयो आहे। ही तव्हां ॾिसी सघो था। ही 10 पैसा आहिनि पुराणे दौर जा। माज़रत पुराणे दौर जा आहिनि। सही थी सघे तव्हांखे ॾिसण में न अचनि, पर नायाब शयूं असां तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। महिरबानी करे असांजे हिन चैनल खे शेयर कयो, लाइक कयो, महिरबानी, जीअं त असां तव्हांजे लाइ वरी नायाब शयूं जांच कयूं तलाश कयूं। महिरबानी। ओके।